मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां से दिलताफ़ सूमरो की रिपोर्ट मुताबिक अगोणो एसएचओ मोरो ऐं मौजूदा एसएचओ शहदादपुर इंस्पेक्टर मोहम्मद हनीफ मेहर ऐं HBL बैंक कक्कड़ दादू जो मैनेजर अलहदाद मेहर जो नंढो भाउ अस्पताल मुलाज़िम अब्दुल रऊफ़ मेहर दिल जो दौरो पवण सबब वफ़ात करे वियो, जंहिंजी जनाज़ा नमाज़ ॻोठ दोड़ाई मेहर नज़द दरगाह से जमाल शाह जीलानी काज़ी अहमद में अदा कई वई। मरहूम जी जनाज़े जी नमाज़ में सियासी समाजी इल्मी अदबी ऐं मज़हबी क़ौमपरस्त हल्कनि सां वास्तो रखंदड़नि पुलिस ऑफिसरनि साफ़िन ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िज़िन समेत हर मुख़्तलिफ़ फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़नि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ बाद मरहूम खे अबाणे कब्रिस्तान में सवें आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले कयो। जनाज़ा नमाज़ में मोरो जे मौजूद शख्सियतनि वडेरो मोहम्मद अफजल सोलंकी, सरदार अब्दुल हफीज़ अबड़ो, मंजूर अली सोलंकी, मोरो जे साफ़ इंसाफ़ी गुलाम असगर कोराई, साफ़ी गुलाम दस्तगीर उर्फ पप्पू माशी, इम्तियाज़ जरदारी, साफ़ी जानी मोराई, गुलाम हुसैन सोलंकी, हाजी एहसान मेमन, रजीब बोरदार ऐं साफ़ी वहीद रज़ाक मस्तोई समेत ॿियनि शिरकत कई। जॾहिं त पोइरनि सां ताज़ियत कंदे दुआ घुरी ॾुख जो इज़हार कयो। मरहूम जे पोइरनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी।